खानपुर महर का हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। खानपुर महर वेझो बरसाती पानी जे निकाल तां लुंड ऐं बोज़दार बिरादरी में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तलु थी वियो आहे। सांजड़ो बोज़दार वारे इलाइक़े में बरसात पानी जे निकाले मामले तां ॿिन्ही धुरियुनि में झेड़ो थियो। नतीजे में नौजवान अलाह वसायो बोज़दार मारिजी वियो आहे। बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में बरसाती पानी जे निकाल तां झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में नौजवान मारिजी वियो आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा रहूं। या ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। खानपुर महर वेझो बरसाती पानी जे निकाल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो क़तलु थी वियो आहे। सांजड़ो बोज़दार वारे इलाइक़े में बरसाती पानी जे निकाल जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर नवाब मीरानी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नवाब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल इलाके खानपुर मार बरसात सांजड़े बोज़दार इलाके में बरसाती पानी के निकाल के मामले का लुंड ऐं बोज़दार बिरादरी में फायरिंग थी। फायरिंग के नतीजे में ॻोठ मांदल बोज़दार वासी नौजवान 30 साला शाहिद पुट अलाह साहिब बोज़दार मारिजी वियो आहे। मारिजी वियल नौजवान जो लाश वाक़े वारे हंधि पियल हुयो, जिते पुलिस पहुची इतला मिली पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश रवानो कई आहे। ॿुधाए पियो त लुंड ऐं बोज़दार बिरादरी ॿिनि धुरियुनि में बरसाती पानी जो निकाल तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग नतीजे में नौजवान मारिजी वियो आहे। जी नवाब, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, नवाब मीरानी असांखे आगाह करियो। ख़बर जे हवाले सां अव्हांखे आगाह करिया आहियूं। खानपुर महर खां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। पाणी जे बीठल बरसात जे बीठल पाणी तां झेड़ो थियो। नौजवान मारिजी वियो आहे।